दोस्तों अस्सलाम वालेकुम। असां अॼु ज़िले टंडे अलाहार जे हिकु तारीख़ी माग समन शाह उन जे आख़िरी आरामगाह ते असां हाणे वेंदासीं। समन शाह देह झोल तालको चंबड़ ज़िलो टंडो अलाहार नज़द फ़क़ीर मीर मोहम्मद थेबो यानी असांजो हिन वक़्त में वॾो तारीख़दान फ़तेह मोहम्मद शहज़ाद थेबो उन जे ॻोठ जे पासे में ही जेको क़ब्रिस्तान आहे सैयद समन शाह रिज़वी जो, असां अॼु उन जॻह ते मौजूदु आहियूं। अचो त संदसि क़बर ते कुल पढ़ूं। दोस्तों ही आहे सैयद समन शाह रिज़वी जी आख़िरी आरामगाह जेको पहिरियां तव्हांखे ॿुधायो वियासीं। सैयद समन शाह रिज़वी उनजो ख़ानदान हींअर जेको सक़ाफ़त जो मिनिस्टर आहे मोहतरम सैयद ज़ुल्फ़कार अली शाह रिज़वी साहिबु उनजो वॾो ॾाॾो आहे। उन्हनि मां आहे मीर शाह इनायत रिज़वी जेको सिंध में पहिरियों रिसाले वारो शाइर मीर शाह इनायत रिज़वी आहे। उहो जेको आहे सो सुरसारंग में सैयद समन शाह खे पंज बैत में यादि थो करे त रूम रेजाए कयूं मदीनो मन रोज़े पाक रसूल जे थियूं विजड़ियूं वारा कन सांगरे समन शाह ते गूंगा मींहं गजन बहर टुटा बदीन ते थियूं नयड़ सिर नमन छछ छोड़ छाछरो छोह मंझां छमकन अर्श कुर्सी आसमान हुकुम हेठि हलन विजड़नि वेस मटाया थियूं वंगे वाॼा कन इन पर मींहं वसन इलाही इनायत जय। मक़ामी तारीख़ी रिवायतूं जेके ॿुधाइनि थियूं त सैयद समन शाह रिज़वी जी तारीख़ वफ़ात 1580 ईस्वी धारे थी। इहो हिन बुज़ुर्ग जो मुख़्तसर अहवालु आहे। अस्सलामु अलैकुम।